नेशनल स्टूडेंट फेडरेशन तरफा जुमे जॾहिं 3 वॻे बिलावल पार्क खां बदर चौक ताईं बदअमनी मंशियात ऐं चोरियुनि ख़िलाफ़ निकिरंदड़ रैली में टंडोबागो जी सुञाणंदड़नि शहरियुनि साफ़िन आम माण्हुनि सां गॾोगॾु दिलबर सिंधी, फैसल चीमा, अमीन सिंधी, जमायत इस्लामी जे साईं अब्दुल करीम बुलेदी, सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे शहर टंडोबागो में बदअमनी मंशियात ऐं चोरियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। रैली के खिताब कंदे अमीन सिंधी, ज़ैन शाह, जुमन शाह, दिलबर सिंधी, साईं अब्दुल करीम बुलेदी ऐं ॿियनि चयो, टंडोबागो ऐं उनजे आसपास बदअमनी मंशियात ऐं चोरियुनि जो आज़ार वधी रहियो आहे, जंहिंखे कंट्रोल करणु इंतज़ामिया जी अवलीन तरजीह में शुमार आहे। हिननि IG सिंध खां घुर कई त टंडोबागो में बदअमनी मंशियात ऐं चोरियुनि ते कंट्रोल करायो वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो अञा तेज़ कंदासीं। इन खां अलावा जेकर मंशियात ते कंट्रोल न आंदो वियो त असां बुख हड़ताल बि कंदासीं। रिपोर्ट करे रहियो आहे सरफराज़ अली बकारी। शागिर्द जी कुव्वत, मजलूम जी कुव्वत, हर औरत जी कुव्वत। सलाम था करियूं जसू जे पाण सदाई इलाही वॾनि मसइलनि ते ध्यानु ॾींदा आहियूं, पर ही पंहिंजो बुनियादी मसइलो पंहिंजे मुस्तक़बिल जो, पंहिंजे नौजवान जो ही बुनियादी मसइलो आहे। ऐं उन मंशियात जे लाइ जेको ॿीहर आइस, चर्स, कचो शराब ऐं चोरियूं बंदि करियो ऐं शहर में अमन। असां माण्हुनि खे, असांजे नौजवान नस्ल खे बेशऊर रखण जे लाइ असांजा नस्ल बि तबाह करियो, उन्हनि खे बि मारियो जे जवान में हिकिड़े बुज़ुर्ग पोड़े पीउ जूं हज़ारे लखे ख़वाहिशूं उमेदूं आहिनि त मुंहिंजो पुटु वॾो थींदो, मुंहिंजो पुटु मुंहिंजो सहारो थींदो, मुंहिंजो पुटु अमीर थी कमाए घर खे हलाईंदो। हिकिड़ो पीर सन पीउ जॾहिं पुट में खुशहाल घर जो ख्वाब ॾिसे थो ऐं उहो पुटु हुनखे आइस जे नशे में जेकर के गटर ते कुतनि सां गॾु किचरे में फाटल कपिड़नि में लथपथ मिले थो त तव्हां सोचो हुन पोड़े पीउ जे दिलि तां छा गुज़रंदी हूंदी। ताज़ो बदीन में हफ़्तो अॻु में हिकिड़े पीर सन पीउ पंहिंजे पुट खां, जवान पुट खां लातेलकी कई आहे ऐं उहो सोशल मीडिया ते हिते मूं समेत केतिरा ई हूंदा जेके वालिदैन हूंदा जिन जो औलाद हूंदो, हुन सोशल मीडिया ते लातेलकी कई आहे त अंदाज़ो लॻायो जॾहिं हुन फेसबुक ते इहे लफ़्ज़ लिखिया हूंदा त आऊं पंहिंजे पुटु शाह कामरान खां सिर्फ़ु इन करे लातेलकी थो करियां त हू आइस जे नशे में असांखे सुञाणण छॾे ॾिनो आहे ऐं हू आइस जो नशो करे ॿ महीना घर कोन्ह अचे ऐं सिर्फ़ु इन करे लातेलकी थो करियां त हुनजी माउ उछंगारू ॾेई घर में अंधी थी वई आहे, अखियुनि जो नूर हलियो वियो आहे ऐं मुंहिंजो पुटु माण्हुनि जे घरनि में घिरी चोरियूं पियो करे ऐं इन करे लातेलकी थो करियां। तव्हां सोचो उन पीर सन पीउ ॾकंदड़ हथनि सां पंहिंजे जवान पुट जे लाइ लफ़्ज़ लातेलकी लिखियो हूंदो। आउं चवां थो उहो पीउ ज़िंदा हूंदे मरी वियो हूंदो, उन पीउ जॾहिं लफ़्ज़ लातेलक लिखियो हूंदो त उनजे अखियुनि जा लुड़क हितां किरिया हूंदा त चेहरे में के झुरियुनि में किथे फासी पिया हूंदा। अवे लुड़क जेके हुकुमरान जेके कुर्सियुनि ते वेठल आहिनि, काठ जे कुर्सियुनि ते, चाहे SSP हुजे, चाहे DSP हुजे, चाहे SHO हुजे, चाहे वज़ीर हुजे, चाहे AP हुजे, चाहे MNA हुजे, उहे लुड़क उन्हनि खां हिसाब घुरनि था उनजे जवान पुट जो। छा उहो जवान उनजे जवान पुट जो हिसाब ॾेई सघे थो? ऐं हिकु न हज़ार दफ़ा वरी बि लानतूं विझां थो, यज़ीदी टोलो आहिनि, यज़ीदी टोला जेके मुस्लमान हुसैनियती टोले वारनि खे मारीनि पिया, कुहनि पिया, आइस जहिड़े ज़ेर असांजे वात में हणी छॾियो आहे। असांजे ज़ेर हाणे असांजो जवान हितां खां पंधु निकिरे हैदराबाद स्टाफ ताईं सेकियो पवे, उहो इनकलाब जी वेड़ किथां विढ़ंदो ऐं पोइ वॾेरो भाड़ियो वॾेरो उहो वॾेरो खिली टेक ॾेई चवे थो त ॾिसो मुंहिंजी हलायल सफ़ीना में जवान मरे पियो। त तव्हां सभिनी ते मूं समेत आऊं लाड़ सुजाग तहरीक में बदीन में मुसलसल महीने का मंशा के खिलाफ ट्रेंड हलायां थो। अज़ाब ॾिठा, जेल ॾिठा, मारूं खाधियूंसीं, खॼियासीं, पर झुकणो त आहे कोन, झुकण त पंहिंजे हुसूल में